मेहड़ शहर समेत सॼे इलाइक़े में चोरियुनि फुरनि ऐं अमन जी बहाली समेत समाजी बुराइयुनि मंशियात ख़िलाफ़ ऐं पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ अटक पंप इंटस हाईवे ते गुज़िर 6 कलाकनि खां धरणो जारी आहे। जॾहिं धरणे सबबि ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल थी वई आहे। धरणे में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि शहरियुनि जे वॾे अंग में शिरकत। इन मौक़े ते इंटस हाईवे मेहड़ ते लॻल धरणे में मौजूदु अॻवाननि चयो त जेसिताईं SSP दादो खे बदिली करे ईमानदार हक़ परस्त सुठो ऑफिसर मुक़ररु नथो कयो वञे, थियल समूरा ॾोह वापसि नथा कराया वञनि, तेसिताईं धरणो जारी रहंदो। वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हि मंशा तले थी दुआ हले थी पाश अदालत अमन अमान जो मसलो तो हाणे को भी शहरी रोजगार करण जो रोजगार करे तो उनके परियो थो वञे कि घर में महफ़ूज़ कोन्हे। हर माण्हू परेशान आहे। कहिड़ो अमन अमान आहे? असीं छा था करूं? वेठा आहियूं, सुबुह खां वठी वेठा आहियूं। इहो ई आहे त असांजे शहर में, असांजे इलाइक़े में, असांजे ज़िले में अमन अमान करण जी जेका आहे ज़िम्मेदारी हुकूमत आहे। हुकूमत जा ॾिसो सॼो फेलियो लॻो पियो आहे। को बि माण्हू पंहिंजे घर में महफ़ूज़ न आहे, रोज़गार ते महफ़ूज़ न आहे। जेको रस्ते में वञे थो फिरियो थो वञे, घर में केरु आराम नथो करे सघे। घर में चोरूं धाड़ा फ्रूट लॻा पिया आहिनि। रोज़गार ते त हाणे सो ईअं ॾिठे जो अचार खणी रोड बंदि करे उन्हनि खां फुरकई थी वञे त इंतिज़ामिया जेका आहे उते पहुचे नथी। का बि उनजी जेका पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी नथी महसूसु करे त बाक़ी शहरनि खे अमन करिणो आहे, ॾियणो आहे ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करणी आहे। का बि कोन्हे। असां ॾिसो था सिर्फ़ु अमन अमान ई घुरूं था, उहे असांखे उहो ई नथा ॾेई सघनि। ॿियो छा ॾींदा असांखे? जेको असांजो बेसिक ज़रूरत आहे त असांखे अमन ॾियो, असां अमन सां रहूं, असां रोज़गार कयूं पंहिंजा, असां जेको पंहिंजे घरनि में महफ़ूज़ उहो ई नथा ॾेई सघनि। ॿियो छा ॾींदा? इहो ई आहे त असांजी पहिरीं प्रायोरिटी जेका आहे अमन ॾियणो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।